अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी लाइ सेनेट जो इजलास। कानून ऐं इंसाफ़ बाबति गॾियल पार्लियामानी कमेटी जे चेयरमैन फारूक एच नाइक रिपोर्ट ऐवान में पेश करे छॾी। रिपोर्ट में 27वीं आइनी तरमीम जो बिल बि शामिल। फारूक एच नाइक चयो आहे त 27वीं आइनी तरमीम जे मसूदे में कुझु तरमीमूं कयूं वयूं आहिनि। जजनि जे हिकु हाई कोर्ट खां ॿिए हाई कोर्ट ॾांहुं बदिली जुडिशियल कमीशन पाकिस्तान ज़रिए थींदी। जेकॾहिं जज बदिली खां इनकार कयो त सुप्रीम जुडिशियल काउंसिल वटि रेफरेंस दाख़िल थींदो। जजनि खे बदिली खां इनकार जा सबब ॿुधाइण जो मौक़ो बि ॾिनो वेंदो। सेनेट इजलास में ख़िताब कंदे फारूक एच नाइक चयो त आइनी अदालत ठाहिण लाइ कमेटी मुतफ़िक़ा तौर ते मंज़ूरी ॾिनी आहे, पर उन में कुझु तरमीमूं कयूं आहिनि। आइनी अदालतनि में समूरनि हाई कोर्ट कोर्टनि जो हिसो हूंदो। हुकूमत के 27वीं आइनी तरमीम लाइ सेनेट में 64 ऐं क़ौमी असेंबली में 224 वोट घुर्बल। सेनेट जे 56 मेंबरनि जे ऐवान मां पीपुल्स पार्टी जा 26, नवाज़ लीग जा 21, MQM ऐं ANP जा 3 मेंबर, नेशनल पीपुल्स पार्टी, मुस्लिम लीग काफ ऐं 6 आज़ाद मेंबर बि हुकूमत जा हामी। हुकूमती इतिहाद खे ऐवान में मजमूई तौर ते 65 मेंबरनि जी हिमायत हासिल। अपोज़िशन अलायंस पारां 27वीं तरमीम लाइ वोटिंग जे अमल में हिसो न वठण जो ऐलान। महमूद खान अचकज़ई जी सदारत हेठि तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान जो इजलास। पदराई मुताबिक़ 27वीं तरमीम आइन जी रूह जे ख़िलाफ़ आहे। गैर आइनी अमल में हिसो वठण आइन जी बालादस्ती खां मुंहुं मोड़ण जे बराबरि हूंदो। PTI जे पार्लियामानी लीडर सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त बिलावल जी सोशल मीडिया ते बयान खां पोइ तरमीम जी मुखालिफ़त करे रहिया आहियूं। इस्तिस्ना जे ख़िलाफ़ आहियूं। जंहिं बि ॾोह कयो आहे उनखे सज़ा मिलणु घुरिजे। को बि शख़्स रुगो उहिदो रखे छूट हासिल नथो करे सघिजे। जयो आहे सेनेटर कामरान मुर्तदा चयो आहे त असां तरमीम जी हिमायत नथा करे सघूं। हीउ तरीक़ेकार ग़लति आहे ऐं तरमीम बि ग़लति आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जी ज़रई मईशियत खे मुसलसल नुक़सान पहुचायो वियो। उहो नुक़सान असांजे हारियुनि ऐं आबादगारनि खे खणणो पियो। पीपुल्स पार्टी सम्झे थी त आबादगार ख़ुशहाल त मुल्क ख़ुशहाल हूंदो। लाड़काने में तक़रीब खे ख़िताब कंदे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां अरिड़हीं तरमीम इतफ़ाक़े राय सां मंज़ूर कराई। आइन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अमानत आहे। हिन वक़्तु 27वीं आइनी तरमीम जो मामिलो हली रहियो आहे। असांजो मुतालबो आहे त मुल्क में आइनी अदालतूं ठहणु घुरिजनि ऐं उन में चइनी सूबनि जी नुमाइंदगी बि हुजणु घुरिजे। कोयटा खां पेशावर ऐं कराची लाइ ट्रेन सर्विस अॼु ॿिए ॾींहुं बि मुअतल। रेलवे इख़्तियारनि मूजिबि पेशावर खां कोयटा लाइ जाफ़र एक्सप्रेस 12 नवंबर ताईं मुअतल रहंदी। कराची खां कोयटा लाइ बोलान मेल ट्रेन बि 13 नवंबर ताईं मुअतल रहंदी। इख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त कोयटा खां अंदरूने मुल्क ट्रेन सर्विस ऑपरेशनल सबब जे करे मुअतल रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। क़ौम परस्त क़यादत सैयद ज़ैन शाह रियाज़ चांडियो, डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं ॿियनि मथां केस दाख़िल। छह थाणे ते दाख़िल केस में अॻुवाणनि समेत 22 सुञातल ऐं 6 अणॼातल माण्हुनि नामज़द। अॻुवाणनि मथां मुल्की सालमियत ख़िलाफ़ नारेबाज़ी ऐं माण्हुनि खे भड़काइण जो इल्ज़ाम। SUP पारां सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि मथां केस दाख़िल थियण जी मज़म्मत। शहदादपुर में प्राइमरी उस्ताद खां 2 करोड़ रुपया भत्तो तलब। मोहम्मद टाउन वासी रियाज़ अहमद उर्फ नदीम मेतलो जे घर मथां फायरिंग। उस्ताद जो चवणु आहे त हथियारबंद 2 करोड़ रुपया भुंग ॾियण जी पर्ची छॾे विया आहिनि। भत्तो न ॾियण ते ॿारनि समेत क़तल करण ऐं नुक़सान पहुचाइण जी धमकी ॾिनी वई आहे। ख़ौफ़ सबबि घरनि ताईं महदूद थी विया आहियूं। वज़ीर आला सिंध ऐं ॿिया नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कनि।